अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार और यहाँ मारवी थीम सबका पेरी शामिल करना हेडलाइंस। बेतमादी की रोटी जमा कराइण खां पोइ सियासी जोक तेज़ थी वई। MK पाकिस्तान जो वफ़द अॼु अॻूणे विरासत में ज़रदारी ऐं मुस्लिम लीग काफ़ जे अॻवान चौधरी शहजाद सां मुलाक़ात कंदो। बेतमादी वारी रिथ ऐं सियासी सूरतहाल बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। इमरान खान हुकूमत बचाइण लाइ बदस्तूर सरगर्म। कराची खां पोइ अॼु लाहौर पहुचंदो। गवर्नर पंजाब ऐं पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बुज़दार सां मुलाक़ात कंदो। सूबाई वज़ीर ऐं असेंबली मेंबर बि वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदा। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जे समूरनि MNAs खे अॼु सिंध हाउस इस्लामाबाद तलब करे वरितो। बिलावल भुट्टो पंहिंजे पार्टी मेंबरनि खे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते एतमाद में वठंदो। MNAs खे मांझांदे में अॻूणो सदरासी पुलिस ज़रदारी बि शरीक थींदो। वज़ीर आज़म इमरान खान PTI पंजाब जे पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो। जहांगीर तरीन गिरोह ओस्मान बुज़दार जी मौजूदगी ताईं पार्लिमानी पार्टी जे इजलास जो बाइकॉट करे छॾियो। जहांगीर तरीन ग्रुप जो चवणु आहे त ओस्मान बुज़दार वॾे वसीर तौर कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। कंहिं पार्लिमानी पार्टी जे इजलास में शिरकत न कई वेंदी। हुकूमत बुरी रीत नाकाम थी चुकी आहे। इमरान न्यासी जेकी लफ़्ज़ इस्तेमाल करे रहियो आहे उहे ज़बान ते नथा आणे सघजनि। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान खान जिते वञे थो उते ग़लाज़त जो ढेर जमा करे वञे थो। उनखे केरु साफ़ कंदो? उनजी सफ़ाई में वरह लॻी वेंदा। इमरान खान सस्ती ऐं किरियल सियासत करे रहियो आहे। न छॾींदसि जो हींदड़ इहो शख़्स आला पे रहियो आहे जेको ज़हनी तौरु माफ़ आहे। ऑपोज़िशन बेतमादी वारी रिथ जी कामयाबी लाइ मुतहरिक। मौलाना फजल रहमान जी हिदायत ते इंसानुल इस्लाम जो अहम इजलास कोठाए पियो। इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाको सदारत कंदो। पार्लियामेंट जे मेंबरनि खे सिक्योरिटी ॾियण जे हवाले सां सलाह मशवरा कया वेंदा। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी वारी रिथ जे मामले ते हुक्मरान पार्टी PTI जी ख़ैबर पख्तूनख्वा क़यादत बि मुतहरिक थी वई। परवेज़ खटक वॾे वज़ीर महमूद खान गवर्नर शाह फरमान खे अहम ज़िम्मेवारियूं ॾेई छॾियो। ॿिन्ही खे मेंबरनि जी शिकायतुनि जी फौरी इज़ाले जूं हिदायतूं जारी कई पियूं। क़ौमी असेंबली जे मेंबरनि सां सिधी रीत राब्तो करे मुतहरिक कयो वञे। इमरान न्यासी मुल्क जे लाइ ख़तरो बणिजी वियो आहे। बेतमादी जी रिथ कामयाब थींदी। मुस्लिम लीग नून जे अॻवान हमज़ा शहबाज चयो आहे त इमरान न्यासी पंहिंजी तक़रीरनि में इख़लाक़ी क़दरनि खे पामाल कयो। ही अपोज़िशन न पर आवाम जे मसइलनि जी जंग आहे। इमरान खान ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। मईशत जा बुनियादी लोड़िस ॾिया थियूं। अॻूणे सदरासी पुलिस ज़रदारी जी PTI अख़बार सरदार यार मोहम्मद रिज़ा ॿिन्ही अंदरवी मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि में मुलाक़ात 1.5 कलाक जारी रही। मुलाक़ात में मुल्की सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी तफ़सीली ॾे वठि कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी बि सरदार यार मोहम्मद रिज़ा मुलाक़ात में शरीक रहियो। मुल्क में कोरोना वधीक 4 मरीज़नि खां हयातूं खसे वरितियूं। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 36,241 नमूना वरिता विया। वधीक 639
नवन केसनि जी तस्दीक, हाकारी केसनि जी शरह 1.76 सिको रही। सिंध में चौपाई माल में लंपी स्किन डायसिस नाले वायरस पकड़जी वियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 122 जानवर मरी चुका। 21,000 खां वधीक जानवर बीमारी में वठिजी विया। मालवंदनि में ॻणतीअ जी लहर छायल। चौपाई माल वारे खाते सूबे में एमरजेंसी लागू करे छॾी।